अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, आउं आहियां शफ़क़त अली। जीअं त पाण CC24 जे पेपर्स में जनरल सिंधी जी तयारी करण लाइ काफ़ी डिस्कस करे चुका हुआसीं। हींअर असां सोचियोसीं त भला सिंधी लिटरेचर खे थोरो डिस्कस कयूं, छो त इहे ॿ डिफरेंट जेका आहिनि सब्जेक्ट्स आहिनि। जनरल सिंधी जेको आहे उहो PMS जो कंपलसरी सब्जेक्ट आहे ऐं जेको सिंधी लिटरेचर आहे उहो ऑप्शनल सब्जेक्ट आहे, उहो CS में ऐं PCS ॿिन्ही में। ठीकु आहे, त जॾहिं बि माण्हू जॾहिं बि कोई एस्पायरेंट को बि सब्जेक्ट पढ़े त उन खां सभ खां पहिरीं उहो सिलेबस चेक करे त सिलेबस आहे कहिड़ो ऐं उन खे प्रिंट आउट कराए जेकॾहिं उन खे PDF में पढ़ण में कंफर्टेबल फील करे थो त वेल एंड गुड आहे, अदरवाइज़ उहो प्रिंट आउट कराए ऐं उन खे जेका पंहिंजी टेबल आहे, स्टडी टेबल आहे, उन जे मथां लॻाए करे उन हिसाब सां ॾिसी करे टॉपिक वाइज़ उन जी तयारी करे। त ईअं करण सां छा थींदो आहे त सब्जेक्ट बि पूरो थी वेंदो, सब्जेक्ट वाइज़ ऐं सब्जेक्ट वरी टॉपिक वाइज़ माण्हू कवर कंदो अचे। इन सां हिकिड़ी सेटिस्फेक्शन मिलंदी आहे माण्हू खे त असांजी जेका स्टडी आहे उहा सुठी हले पई। त पाण CS जो सिलेबस डिस्कस कयूं था, जेको सिंधी लिटरेचर जो सिलेबस आहे PCS लाइ बि तक़रीबन सेम ई आहे। त उन में असां जेकॾहिं सिलेबस खे ॾिसंदासीं त सभ खां पहिरीं जेको पहिरियों टॉपिक आहे पंहिंजो, उन में सिंधी ॿोली जी क़दामत। इन में सिंधी ॿोली जी बाबति आलमनि जा कुझु नज़रिया आहिनि त सिंधी ॿोली केतिरो पुराणी आहे ऐं सिंधी ॿोली कहिड़ी ॿोली मां निकितल आहे। ठीकु आहे, उन खां पोइ सिंधी ॿोली जा अहम लहजा आहिनि, लहजा जीअं मेजर ऐं मेन लहजा आहिनि सिंधी में, जेका उत्तरादी सिंधी आहे, विचोली आहे ऐं लाड़ वारी सिंधी आहे। ठीकु आहे, उन खां पोइ सिंधी लोक अदब आहे, लोक अदब में लोक गीत थी विया, उन में शेरो, हो जमालो, लोली ऐं उन खां बाद में लोक कहाणियूं, ॾोर, बुझारत, प्रोली। उन खां बाद में सिंधी अदब जा मुख़्तलिफ़ दौर, जंहिंमें सुमरनि जो दौरु आहे, समा दौरु, अरगून, तुर्खान ऐं मुग़लनि जो दौरु, कलोड़ा दौरु, टालपुरनि जो दौरु, अंग्रेज़नि जो दौरु, पाकिस्तान यानी मौजूदा दौरु। उन खां बाद में क्लासिकल शाइर डिस्कस कबा आहिनि। क्लासिकल शाइरनि में काज़ी कादन, शाह करीम, शाह अब्दुल लतीफ़ भटाई, ख्वाजा मोहम्मद ज़मान लंवारी वारो, सचल सरमस्त, अब्दुर्रहीम गिरोही, सामी। इन खां बाद में जदीद सिंधी शाइरनि जूं सनफ़ूं, जंहिंमें गज़ल, नज़म, आज़ाद नज़म, गीत, आइको। उन खां बाद में क़दीम सिंधी शाइरनि जूं सनफ़ूं, जंहिंमें सोठो, दोहो, बैत, वाई। इन खां बाद में जदीद दौर जा सिंधी शाइर, जंहिंमें अब्दुल करीम गदाई, हाजी अहमद मल्लाह, हैदरबख्श जतोई, शेख हयात, तनवीर अब्बासी, इमदाद हुसैनी, उस्ताद बुखारी, मखदूम तालिबुल मौला, अयाज़ गुल, ताजुल बेवस, अब्दुल गफ़्फ़ार तबस्सुम, अदल सुमरो, नसीर सुमरो, रुखसाना प्रीत, माहीन हिसबाणी। उन खां बाद में सिंधी नसर निगार, जंहिंमें काको भेरूमल, होतचंद मोलचंद गुरबख्शाणी, मीरान मोहम्मद शाह, मिर्ज़ा कलीच बेग, उमर बिन दाऊद पोटरो। उन खां बाद में अली मोहम्मद राशिदी, पीर हसामुद्दीन राशिदी, GM सैयद, डॉक्टर नबी बख्श खान बलोच, ग़ुलाम अली अलाना, मोहम्मद उस्मान डीपलाई, हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी, डॉक्टर फ़हमीदा हुसैन, ताज जोयो। उन खां बाद में जदीद नसरी अदब में नाविल, अफ़सानो, ड्रामो, सफ़रनामो। उन खां बाद में नाविल जा कुझु अहम मजमूआ, जंहिंमें ज़ीनत, सांगड़, हमाउस्त, ओड़ा, पड़ाॾो सोई छॾ, रहिजी वियल मंज़र, लाश, मुअनि जो दड़ो, ख्वाब, ख़ुशबू छोकिरी, प्यार, पनाहूं, छांवरा। उन खां पोइ अफ़साननि जा कुझु अहम मजमूआ। इहे जेके अहम मजमूआ आहिनि, इन्हनि में असांखे डिस्कस करिणो आहे, उन ते हिकु तनक़ीदी जाइज़ो पेश करिणो आहे। ठीकु आहे, उहो माण्हू बाद में डिस्कस कंदो त हीअ नाविल आहे छा, कंहिं ते लिखियलु आहे, नाविल वारो जेको चैप्टर आहे पाण या टॉपिक जेको आहे उहो कवर कयोसीं, त उनखे पाण इंशाल्लाह ॾिसी वठंदासीं। उन खां पोइ अफ़साननि जा अहम मजमूआ आहिनि, उन में बिलू दादा, पिशू पाशा, आबे हयात, दिल जी दुनिया, सफ़ेद वाशी। ठीकु आहे, उन खां बाद में चोटरियों दर ऐं जॾहिं मां न हूंदुसि ऐं क़ैदीअ जी ईद, तख़लीक़ जो अंत, वसियतनामो। ठीकु आहे, उन खां पोइ चांदीअ जूं तारूं। उन खां बाद में ड्रामनि जा कुझु अहम मजमूआ, लैला मजनू, हुस्ना दिलदार, शहज़ादो बहराम ऐं उन खां बाद में बदनसीब थरी। ॿियो आहे शायदि काक माला, आख़िरी राति। उन खां बाद में कीजो बीजल ॿोलियो। उन खां बाद में वाचुड़नि में लाट। उन खां बाद में आम सफ़रनामनि में जेकॾहिं ॻाल्हि कजे त यूरोप जी डायरी, काज़ी अब्दुल मजीद आबिद जो लिखियलु आहे, सैर ऐं सफ़र, सईद ग़ुलाम मुस्तफ़ा जो शाह जो लिखियलु आहे। उन खां बाद में मुंहिंजो सागर मुंहिंजो साहिल, अल्ताफ़ शेख जो आहे, सगारो हमालिया, हीना माण्हू। ठीकु आहे, मूं लेनिन जो ॾेह ॾिठो। ठीकु आहे, उन खां बाद में ॾोरे ॾोरे ॾेह, 4 घड़ियूं चीन में। उन खां बाद में
जेके तयारी लाइ मददी किताब आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त उन में आहे शाह जो रिसालो, ठीकु आहे। उन खां बाद में मुक़दमा लतीफ़ी सिंधी ॿोली, मुक़दमा लतीफ़ी डॉक्टर गुरबख्शाणी जो लिखियलु आहे। सिंधी ॿोली सिराज मेमन जो आहे शायदि। पैगाम लतीफ़ GM सैद जो आहे। शाह जी अवामी शाइरी तनवीर अब्बासी। सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ डॉक्टर नबी बख्श बलोच। सिंधी ॿोली जी तारीख़ पीरूमल आडवाणी। सिंधी ॿोलीअ जो बुण बुनियाद डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। उन खां बाद में सिंधी अदब जी तारीख़ डॉक्टर अब्दुल जब्बार जोनी जो, ठीकु आहे। त हीअ जेके आहिनि मददी किताब आहिनि, इन्हनि किताबनि मां कोई बि किताब वठी माण्हू पढ़ी सघे थो, पर आउं तव्हांखे सजेस्ट कंदुसि त तव्हां किताब वठो सिंधी अदब जेको आहे मुख़्तियार मल्हा जो किताबु आहे, उहो तमामु भलो किताबु आहे। थोरो लेंदी आहे, जेकॾहिं कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त असां लेंदी किताब न पढ़ूं, त पोइ लेंदी किताब जेकॾहिं पढ़ण खां जेकॾहिं को अवॉइड करे थो, लवाए थो, त पोइ उनखे को ॿियो किताबु ॾिसणु खपे, ठीकु आहे। जीअं अकबर लगारी जो किताबु आहे, उहो बि सही किताबु आहे, पर उहो तमामु शार्ट आहे, लाइक माना नोट्स वांगुरु आहे। हींअर पाण इहो सिलेबस डिस्कस कयो आहे। इनशाला सुभाणे खां वठी असां सिंधी लिटरेचर जो कोशिशि कंदासीं त टॉपिक वाइज़ असां कवर कयूं पंहिंजो जेको सिंधी लिटरेचर आहे, ठीकु आहे। थैंक यू सो मच।